औज़ुबिल्लाहि मिनश्शैत्वानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वलिल्लाहि अलन्नासि हिज्जुल बैति मन इस्तत्वा इलैहि सबीला। सूरह आल इमरान सिपारो चौथों रुकू नंबर 1। तर्जुमो ऐं अल्लाह जे लाइ ख़ाने काबा जो हज करणु उन्हनि माण्हुनि ते लाज़िम आहे जेको उन्हीअ ताईं वञी सघे। ही अल्लाह ताला जे इस्लाम साल जी इब्तिदा बि हुरमत वारे महीने मुहर्रम सां त इंतहा बि हुरमत वारे महीने ज़ुल हज सां थिए थी। हिन महीने में इस्लाम जो पंजो रुकुन हज अदा कयो वेंदो आहे। इन करे हिन महीने खे हज वारो महीनो चयो वेंदो आहे। हज इस्लाम जे पंजनि रुकननि मां हिकु रुकुन आहे। ही अहम फ़र्ज़ु आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ॿुधायल तरीक़े मुताबिक़ अदा करे सघिजे। मसनून तरीक़े सां अदा कयल हज ई अल्लाह तबारक व ताला वटि मक़बूल ऐं माजूर आहे ऐं अहिड़े हज खे शरई इस्तिलाह में मबरूर हज चयो वेंदो आहे। अहिड़े हज मुतलिक़ सैयदुल मुरसलीन हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो फ़रमान मुबारक आहे त अल हजुल मबरूर लैस लहू जज़ाउ इल्लल जन्नत। मुस्लिम शरीफ़ जी हदीस आहे। याने मबरूर हज जो बदिलो या जज़ा जन्नत ई आहे। इन सआदत खे हासिलु करणु हर मुस्लमान जी दिली ख़्वाहिश आहे। हू पंहिंजे ताक़त मुताबिक़ वसीला कमाणे इन ई ख़्वाहिश खे पूरे करण जी कोशिशि करे थो। इहा हज जी बरकत आहे जो उन जो असुलु नालो माण्हुनि जी ज़ुबान तां लही वञे थो ऐं हाजी हाजी साहब पियो सॾिजे थो। इहो हाजी साहब कंहिं दुनिया जे साहब जी आफ़िस ॾांहुं नथो वञे, न कंहिं दुनिया जे वज़ीर जे बंगले ते वञे थो, न कंहिं दुनिया जे कंहिं ॿिए माण्हूअ ॾे वञे थो। ही अल्लाह ताला जी तरफ़, अल्लाह जे ख़ाने काबे जी तरफ़ वञे थो ऐं उन दरबार खां मोटी अचे थो त दुनिया ऐं आख़िरत जे ख़ालिक़ ऐं मालिक जी दरबार यानी मके शरीफ़ में जेको अल्लाह जो घरु आहे ओॾांहुं थो वञे। हदीस शरीफ़ में अचे थो त जॾहिं हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मको शरीफ़ छॾे मदीने शरीफ़ ॾांहुं अचनि पिया त मके शरीफ़ खे ख़िताब कंदे फ़रमायूं, ऐं मका मुअज़्ज़मा, मुंहिंजी तोसां एॾी मुहबत आहे जो जेकॾहिं इहे मुशरिक तोमां मूंखे न कढनि हा त जेकर आउं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोमां निकिरां ई न हा ऐं तोखां जुदाई न करियां हा। फ़रमाइनि था त मस्जिद हराम में हिकु निमाज़ जो सवाबु लख निमाज़नि जे बराबरि आहे। इहो हाजी साहब एॾे फैज़